जैकाबाद में रिपोर्ट करे पियो ब्यूरो चीफ वसीम इकबाल। अॼु 10 मई ते किरण पार्टी तरफ़ां जैकाबाद में कुरान तहफ़्फ़ुज़ ऐं फ़लस्तीन लाइ रैली कढी वई। रैली जी अॻवानी डिविज़नल हाजी अमीर निसार अहमद अबड़ो, ज़िले अॻवान मुफ्ती मोहम्मद आरिफ चिश्ती, PS1 जैकाबाद जो अमीर जान मोहम्मद बरोई ख़्याल जो इज़हार कंदे चयो त कुझु अरसो अॻु 9 मई ते मुल्क जे सरकारी ऑफिसुनि मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचायो वियो हो, जंहिंजो हुकूमत सख़्तीअ सां नोटिस वठण खां पोइ कल रैली कढी वई, पर स्वीडन में कुरान पाक जी बेहुरमती कंदड़ आहे। असां हुकूमत खां मुतालबो करियूं था त स्वीडन खे सख़्तु जवाबु ॾिनो वञे ऐं फ़लस्तीन में जंगबंदीअ जे बावजूदु इसराइल मथां ज़ुल्म बंदि कया वञनि। कुरान मजीद के अत ते निशान कयो उनजे लाइ कढी वई आहे। असां खे ॾाढो ॾुख आहे, असां पाण खे मुसलमान सॾाऊं था। छा क़ुरान सिर्फ़ु लबैक वारा सिर्फ़ु मुहाफ़िज़ आहिनि? सभु आहिनि। किथे आहिनि उहे? अगरि बिल्डिंगां सड़नि थियूं उनजी मुहाफ़िज़ जे लाइ माण्हू निकिरनि था, क़ुरान जे लाइ केरु निकिरंदो? अॼु बि लबैक वारा मैदान ते आहिनि, कल बि मैदान ते हूंदा, शहर में बि मैदान ते हूंदा इंशाअल्लाह। अफ़सोस चवणो थो पए त मुसलमान त मौजूदु आहिनि, पर उहे कुरान पाक छो जलाइनि था बार बार? सिर्फ़ु उहे इहे ॾिसनि था मुसलमाननि में गैरत आहे या न। उन्हनि खे असां ॿुधाइणु चाहियूं था मुसलमाननि में गैरत आहे, पर बदकिस्मती आहे उहे इक़्तिदार में न आहिनि। लबैक वारनि खे अचणु ॾियो हुकूमत में इंशाअल्लाह। तव्हांखे कीअं जवाबु ॾियणो आहे? असांखे सभु यादि आहिनि, कंहिंखे कुझु यादि आहे, कंहिंखे कुझु यादि आहे, कंहिंखे बिल्डिंगां सड़ियूं हुयूं यादि आहिनि, असांखे बि कुझु यादि आहे। असां फ़लस्तीन में असांजूं मायूं भेणियूं कीअं लुटिजी रहियूं असांखे उहे बि यादि आहिनि। कश्मीर में कीअं लुटिजी रहियूं असांखे उहे बि यादि आहिनि। क़ुरान जी बेहुरमती थी असांखे उहे बि यादि आहिनि। असांजे आका मौला ख़ातम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाका शाया थिया असांखे उहे बि यादि आहिनि। इंशाअल्लाह तहरीक लबैक पाकिस्तान खे हिक करे हुकूमत में अचनि, तव्हांखे ॿुधाईंदासीं मोहम्मद अरबी जा ग़ुलाम कीअं जवाबु ॾींदा आहिनि। लबैक वारनि में कोशिशूं काविशूं पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। या इलाहुल आलमीन जेके कुरान मजीद जी बेहुरमती